प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आऊं आहियां अवां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं सिंध कचहरी जेको प्रोग्राम करे रहिया आहियूं उहो ओडेरो लाल जे भरिसां ॻोठ अब्दुल रहीम हिंगोरो वटि उते करे रहिया आहियूं ऐं असांजे ओताक आहे फ़कीर गुलबहार हिंगोरो साहिब जी। उन खां अलावा अहमद हिंगोरो जी ओताक ते मौजूदु आहियूं ऐं अॼु असांजा मेज़बान इहे आहिनि गुलबहार साईं ऐं अहमद ऐं ॿिया बि काफ़ी तव्हां इन कचहरी जे प्रोग्राम में न सिर्फ़ु हितां जा हिंगोरा बिरादरी जा पर ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हैदराबाद खां या न्यू सईदाबाद खां या ॿियनि मुख़्तलिफ़ मटियारीअ मां बि काफ़ी दोस्त पहुता आहिनि। उन्हनि सभिनी खे भलीकार चऊं था। प्रोग्राम जे शुरू थियण खां अॻु में मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां ऐं तक़रीबन हर प्रोग्राम में कंदो आहियां त जीअं नओं जेको नौजवान आहे असांजो नओं नसुल आहे उन्हनि खे ॿुधाइण लाइ त हीअ जेका अॼु असां वेठा आहियूं हीअ हिकिड़ो सिंध जो रवायती कल्चर आहे, सकाफ़त आहे। ऐं अॻे असांजा जॾहिं वॾड़ा हूंदा हुआ उहे ओताकुनि ते वेहंदा हुआ। ओताकुनि में जीअं सुबुह जो सॼो ॾींहुं पंहिंजा कम कारियूं लाहे खफ़ा खड़ियूं लाहे ॻोठनि में मुअज़िज़ ॻोठाणा हूंदा हुआ। नंढड़ो उते जा जेके चङा मुड़ुस हूंदा हुआ पाड़नि जा के इलाइक़नि जा के ॻोठनि जा, पोइ उन्हनि जे ओताकुनि ते कचहरी लॻंदी हुई ऐं पंहिंजा परावा सूर सलबा हुआ। उते पंहिंजा परावा मसइला ॿुधाइबा, ओड़े पाड़े जा ॻोठनि जा शहरनि जा सभु उते कचहरियूं थींदियूं, राग रंग बि थींदा, शेरो शाइरी बि थींदी। पर हाणे उहे ओताकूं उजड़ी वियूं आहिनि। हाणे उन्हनि ओताकुनि में को वेहण वारो कोन्हे को। हीउ जेको जदीद दौरु अची वियो आहे मोबाइल वारो सिस्टम, मोबाइल ते सभु माण्हू वेठा आहिनि। जेकॾहिं घर जा 4 भाती हिकु ई कमरे में वेठा आहिनि तॾहिं बि उहे मोबाइल था हलाइनि पर हिक ॿिए सां मुंहुं ॾेई नथा ॻाल्हाइनि ऐं उहो सिस्टम ख़तमु थियो आहे। असां सिंध टीवी नेटवर्क जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कराचीअ खां वठी कश्मीर ताईं हर नंढे वॾे ॻोठ में शहर में प्रोग्राम कंदा आहियूं त जीअं हीअ जेका असांजी ओताक आहे उजड़ियल ओताक उनखे असां वरी आबाद करे सघूं ऐं उहा आबाद थींदी त असांजी सकाफ़त आबाद हूंदी, असांजो कल्चर आबाद हूंदो। हीअ जेके असांजूं रलियूं आहिनि, अजरक आहिनि, टोपियूं आहिनि, पटका पाए वेहूं था, इन सिस्टम खे बहाल करण जे लाइ सिंध टेलीविज़न नेटवर्क जे तरफ़ां हिन क़िस्म जूं कचहरियूं कयूं वेंदियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते सियारे जी मौसम में। अॼु असां वटि हिते पीर साईं पागारे जिन जा जेके ख़ासि ख़लीफ़ा आहिनि उहे आहिनि ऐं उन जा चाहींदड़ आहिनि। उनखां अलावा मुख़्तलिफ़ शाइर अदीब ऐं सुघड़ बि मौजूदु आहिनि, लोक फ़नकार बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। असां पंहिंजे प्रोग्राम जी सिलसिलो शुरू कंदासीं पर ईअं ई थींदो आहे त असां आए महिमान जी आजा कंदा आहियूं ऐं असांजो जेको आहे सो गुलबहार फ़कीर साईं जेके महिमान हिते पहुता आहिनि उनजी ओताक ते मेज़बान आहे, उहो जेको आहे सो पंहिंजे महिमाननि खे आजा ॾींदो। आजाणे खां पोइ असां पंहिंजे सुघड़नि जे फ़न खे ऐं पंहिंजी कचहरी खे अॻिते वधाईंदासीं। फ़कीर गुलबहार खे गुज़ारिश आहे त हू आयल महिमाननि खे आजाणो ॾे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं साईं असांजे हुर जमायत जो मुख्य ख़लीफ़ो फ़कीर कासिम महर साहब ऐं असांजो दोस्त नौजवान अब्दुल लतीफ़ आख़ून साहब आयो आहे ऐं सिकंदर अली राजड़ आहे, बिलाल साहब महर ऐं गुलाम मुस्तफ़ा महर इहे बि मीरपुर खां असां वटि तशरीफ़ फरमा थिया आहिनि। साईं नज़ीर हुसैन शाह वहाब शाह उहे बि असां वटि तशरीफ़ फरमा थिया आहिनि, उन्हनि जी बि महिरबानी। साईं हाजी जलाल शाह ऐं नसीर साहब मेमुण इहे बि असां वटि तशरीफ़ फरमा थिया आहिनि ऐं सभिनी इन्हनि दोस्तनि जो ऐं जेके सिंध टीवीअ वारा इहे बि असां वटि आयल आहिनि। ॿिया मुंहिंजे राज जा जमायती मुंहिंजा अज़ीज़ ॿिया दोस्त सभिनी खे आऊं भलीकार चवां थो ऐं जेके बि आया आहिनि उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी, उन्हनि जा वॾा वड़ कुर्ब अलहमदिल्ला अला कंदो सभई ख़ुशि हूंदा हो ऐं हीउ प्रोग्राम जारी ऐं सारी आहे। महिरबानी, वॾी महिरबानी फ़कीर गुलबहार साईं, तव्हां आयल महिमाननि खे आजा ॾिनी। पंहिंजी प्रोग्राम जो सिलसिलो शुरू करियूं था।
ऐं कचहरी हुजे उते सुघड़ न हुजे त ॼणो कचहरी अणपूरी आहे। सुघड़ जी माना आहे 100 घड़ करे का शइ ठाहिणु। सुघड़ सिर्फ़ु ही जेके शाइर आहिनि जेके शाइरी ॿुधाइनि था सिर्फ़ु इहे न आहिनि। सुघड़ औरत बि हूंदी आहे जेको घर खे ठाहे ठुके सिंगारींदी आहे, इनखे बि सुघड़ चइबो आहे। सुघड़ ॿार बि थी सघे थो, स्कूल जा किताब, पंहिंजो घर दुकान या जिथे बि हुजे। माना सुघड़ जी जेका माना आहे त 100 घड़ करे सुहिणी शइ ठाहिणु, उहा ई ठाहिण जे सिलसिले खे ई सुघड़ चइबो आहे। असां वटि सुघड़ बि मौजूदु आहिनि ऐं मां सम्झां थो त शुरूआति कजे सुघड़नि खां। असां वटि सुघड़ आहे जेको आहे सो मुराद ब्रह्माणी साहिबु। मुराद साईं छा था ॿुधायो अॼु सुघड़ाइप जे फन में प्रोग्राम जो जेको सिंध कचहरी जो सिलसिलो आहे, छा पिया ॿुधायो? साईं ॾिठ परोली। ॾिठ परोली जी बिस्मिल्लाह। ॾिठ परोली काफ़ी सुघड़ जूं सनफ़ूं आहिनि 16, पर ॾिठ परोली मां सुठी हिकिड़ो वसफ़ आहे जी। निस्बत चवे थी त वींदे ॾिठुमि वाट ते का नाद भरी नार, वाह वाह। बीठी बर में कुछे की न कुंवार, ॾिठुमि त 12 टंगूं 12 पेर अथसि चौकबले चौधार, पर ईंदे ॾिठुमि ओचितो हिकु मर्द मोचार, अची महकुम थियो मुद सां वीर वॾो वींझार, हयईंसि बटण ब्राह्मणी जे कढई ककर कारोबार, पोइ त हीला कई हलण सां विथी न छॾे पई मार, न छॾे अमीर न छॾे ग़रीब धिक्यो करे पई धार, पोइ त हिकिड़ा गुज़र कनि हिन गाम सां ॿिया पिटीनि पिया पवार। हाणे सुघड़ लही ॾे संभार ॾाहा ॾे ॾिठ जी, इन जी खोल आहे, अगरि को भञे त ॿुधाए। हा बिस्मिल्लाह। खोल आहे त इहा आहे खांटीअ वारी मशीन। असांजे ॻोठ ते रोड ते मिटी चाढ़ी हुई, ऐं उते मानी खणी वियुसि, मानी ड्राइवर वञी बबरी जे हेठां खाधी, ऐं हुन मिशन खे फिरणु लॻुसि। मिशन जो जेको ई हिसाबु किताबु हो उहो ॾिसी वरितमि, उते असां ॾिठ परोली ठाही। ॾिठ परोली मक़सदु इहो आहे त का शइ ॾिसी उन ते बैत वांगे परोली ठाहे, ऐं जेकी कारवाई उते थी उन ते आहे ॾिठ परोली। वेंदे ॾिठुमि वाट ते का नाद भरी नार या मिशन, बीठी बर में कुछे की न कुंवार, कुंवार इन जे लाइ करे हिन जो हेठि मोह बीठी हुई, ड्राइवर कोन हुअसि। ॾिठुमि त 12 टंगूं 12 पेर अथसि चौकबले चौधार, 6 हिन पासे 6 हिन पासे, वरी 6 लोह वारा बि कढंदी आहे हेठि बीहंदी आहे। वाह वाह। हा, वरी ड्राइवर आयो, ॾिठुमि त ईंदे ॾिठुमि ओचितो हिकु मर्द मोचार, ड्राइवर मानी खाई हाणे अचे थो, अची महकुम थियो मुद सां वीर वॾो वींझार, अची सीट ते वेठो, हयईंसि बटण ब्राह्मणी जे कढई ककर कारोबार चालू थी वियो, पोइ त हीला कई हलण सां विथी न छॾे पई मार, पोइ त पंहिंजी कारवाई लपा कढंदी वई, न छॾे अमीर न छॾे ग़रीब धिक्यो करे पई धार, न छॾे साओ न छॾे सुको, सभु बूढ़ा पटे हुई ॿाहिरि। वाह वाह। हिकिड़ा त गुज़र कनि वाह साईं वाह। पिटीनि पिया पवार, हिकिड़ा त इन रोड तां हली ख़ुशियूं कनि त रोड ठहियो असां काठियूं कढियूं, ॿिया त उहे उन पिटीनि पिया जंहिंजा फसल मिशन पटिया उहे। हाणे सुघड़ लही ॾे सुभार ॾाहा ॾे ॾिठ जो। वाह साईं वाह। ॾिठ परोली जी। वाह वाह ज़बरदस्त। हाणे असांजा ॿियो बि सुघड़ आहे नज़ीर अहमद मेमण, उन खां ॿुधूं। नज़ीर छा था ॿुधायो? ज़फ़र साईं पहिरीं त सुघड़ पंहिंजो तारफ़ कराईंदो, बिस्मिल्लाह। पोइ परदेसी पखियुनि जो को ज़िक्र हूंदो। वाह वाह। अरे छो त ॿुध ॿोल ॿाझारा जे सही सुञाणी, नालो अथमि नज़ीर अहमद मेमण गुलाणी, असुल गुल वसीअ जो देह अबड़े जानी, हींअर शहर मटियाल में ज़िलो जो ॼाणी, कयूं सेर सिंधूअ जो जंहिंमें रहियो न पाणी, जिते ॿेला हा ॿेटनि ते उते लहो न लाणी, जिते बलबतियूं भाॻियनि जूं उते वारी उॾाणी, जिते ॾुध मखणी मौज हुई न माटी मां धाणी, ॾिसी सूर सिंध जा छा करियां कहाणी, किथे कारी थी कुठल झमका न धकनि मां, वाह साईं वाह। किथे लंडन जा लाल किथे वाह सूरत वाह। में सियाणी, कंहिंजो साथ सुरो खाए कंहिंजे दिलीअ में न दाणी, किन खे चटियूं टोलनि ते किन खे पोती पुराणी, ॿिया दोदा मरी देस जा के हीमूं कालाणी, तॾहिं गैरनि करे घेरी तुंदी आहे ताणी, जा करे वयल वॾेरनि कई सदन खां साणी, खड़ी हथ जेका अथम आ अमाणी, परवर कर पुॼाणी सूरनि जी सिंध मां। वाह साईं वाह। वाह वाह। साईं मुंहिंजा जी जी। ज़फ़र साईं, इहा सिंध उहा प्यारी धरती आहे जंहिं बि तव्हां हिकिड़ो दफ़ो शेर कयो त उनखे कशश कंदी आहे। अवल साराया रब सतार मोहम्मद मीर मिठो महदार, चोखा चङा चार यार, पंज तन पाक जी जियार, मुदूं सिंध में थियनि चार, सभ खां बहितर आहे बहार, अवल साराया रब सतार। वाह साईं वाह। वाह वाह मुत बहार जी आई, हरंद थियड़ी सावक साई, सभु को थियो जा बजाई, मर्द ज़ालूं बेटो ॿार, अवल साराया रब सतार।
वणंदड़ राहत वारियूं रातियूं बुलबुल बागन में कनि बातियूं लिलनि लगड़नि जूं सुण लातियूं तोतनि तितरनि जूं ॿुध तातियूं तर तर तारा कनि तव्हार अवल सारायां रब सतार डोड़ूं कनि पिया डाकू डोडा वलर कयो ॾिसो रमन रोडा वाह ॾिए थो वणनि खे लोॾा अचो थे थियनि सभई ओॾा झिम झुम झुमनि तारियूं तार अवल सारायां रब सतार हंस हिमा हिजरा होड़ियूं पाटी पिड़ पखा ॿोड़ियूं कुकनि कुड़नि जूं सुण गोड़ियूं हर जन साली ते जोड़ियूं चमलनि चीहनि जी चिंगार अवल सारायां रब सतार सिरड़ियूं सांभा हा सुरखाब आरियूं बदकूं उलू उकाब तूर तलूर जो तजलो ताब कहिड़ी बात कजे हित बाब सुन तूं झिरकिन जी झुंगार अवल सारायां रब सतार सिरड़ियूं सांभा हा सुरखाब आरियूं बदकूं उलू उकाब तूर तलूर जो तजलो ताब कहिड़ी बात कजे हित बाब सुन तूं झिरकिन जी झुंगार अवल सारायां रब सतार विधियूं टिटिया रहे बबिया बदकूं पारी हर पपिया फूसड़ियूं टिकला चोपूं चिया हेड़ा हलन लेला लीहा चमको चंडोलन चौधार अवल सारायां रब सतार सुभान अल्लाह। कुदरत जा सभु आहिनि रंग हली ज़मानूं इन ई ढंग जिते आबाद आहिनि कुल अंग उते रलनि था करे हिकु अंग अहिड़ी रीति हले संसार अवल सारायां रब सतार दिल भर दुनिया अहिड़ी चाल ॾींहं वटे तई अहिड़ी ॻाल्हि कॾहिं ख़ुशी कॾहिं प्याल कॾहिं सेठ कॾहिं कंगाल जाचे घोटनि हिन में घार अवल सारायां रब सतार मेमण माठ में घुर्जे घारण नफ़्स पंहिंजो घुर्जे मारण वाइदो अदड़ जो घुर्जे पारण ॿेड़ी पुराणी घुर्जे तारण कजु कलमे जी पचार अवल सारायां रब वाह वाह मेमन साईं वाह। लाला रमज़ान बि असां सां मौजूदु आहे सुगड़ पंहिंजो रमज़ान आराई उनखे ॿुधिजे भला जी छा था चओ गुजारत हाली गुजारत चए थो बिस्मिल्लाह। गुजारत आहे मोरड़े जी हओ उभाए जो चवण आहे जी चए थो मूं चए त मुल्क जा नाला हुआ अॼु शहर विया मुल्क जा नाला हुआ अॼु शहर विया शहर विया नालनि में वेंदी उथण हा वेहण मुल्क में बि वेंदी नालो हा अहमद मोहम्मद ईसा मूसा जीअण जागण हैरो खैरो ॾिनू वरितो अरबा चचर पुटु मोहम्मद जुमन साईं सुखियो सुरतियो वरी ॾे हओ मूं चए त मुल्क जा नाला हुआ हा अॼु शहर विया अॼु शहर विया अॼु शहर विया रही विया के मोर हुआ मोहब हुआ के सिंध जा मुंहिंजा सूबा हुआ वाह वाह करी सुबह वाह वाह हा वाह साईं वाह हा खोल कर वाह चई मोरड़े जी गुजारत आहे उभाए जो ॻाल्हाइण आहे ॿियनि सां जी चए पियो त मूं चए त मुल्क जा नाला हुआ अॼु शहर विया मुल्क अथव सिंध हओ नालो सूबो वाह, वाह। शहर मटियारी शहर मटिया उभायो चए थो त मूं चए त मुल्क जा नाला हुआ अॼु शहर विया पर ईअं कोन थो चए चई मूं चए त सिंध जा सूबा हुआ पर अॼु मटे यारी विया मूंखां वाह 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 साईं वाह ॿी गुजारत थी वञे हओ चई जर जन मां लोह जा निकिरी भले मूं शहर वञनि पर नर न अची ज़ात ॾिसे न वरी बि ज़ातियुनि में सुर ससी सुर ससुई सुर ससी माउ सां ॻाल्हाइणो आहे सचीअ जो ए शींहं भले मूं सां विढ़नि बखड़नि केला पोइ हुजनि भले हे नाक मूंखे खाई वञनि पर वाह वाह हली वाह 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 नाग वाह भली। वाह साईं वाह खोल कयो हाणे जी सरचूं झलनि पियूं त तूं नांग भलाऊं न ससी न वञ तूं जी हाणे ससी चए थी त जर जन मां लोह जा निकिरी भले मूं शहर वञनि पर नर न अची ज़ात ॾिसे जर जान घारा लोह जान नांग शहरा खाही नरना महबूब ज़ात जा हॾवार वाह वाह हाणे चए थो जर जन मां लोह जा निकिरी भले मूं शहर वञनि पर नरना अची ज़ात ॾिसे पर ईअं न चीन घारनि मां नांग निकिरी भले मूंखे खाई वञनि पर मुंहिंजो महबूब अची मुंहिंजा हॾ ऐं वार ॾिसे वाह साईं वाह साईं वाह महिरबानी नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे उॾेरो लाल भरिसां ॻोठ अब्दुल रहीम हिंगोरो में मौजूदु आहियूं ऐं फ़क़ीर गुलबहार अॼु असांजो मेज़बान आहे उन जी ओताक़ ते मौजूदु आहियूं प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो भलीकार उॾेरो लाल भरिसां मौजूदु आहियूं फ़क़ीर गुलबहार जा अॼु महिमान आहिनि ऐं सईदाबाद मां असांजो सिंध टीवी जो रिपोर्टर आहे मुमताज़ बलाल साहब उहो बि मौजूदु आहे गुल हिंगोरो असांजो सिंध टीवी जो उॾेरो लाल जो रिपोर्टर आहे उहो बि मौजूदु आहे हाफ़िज़ इम्तियाज़
असां सां मौजूदु आहे ॿिया काफ़ी दोस्त सहाफ़ी बि हिते आया आहिनि अॼोके असांजे प्रोग्राम में, उन्हनि खे बि भली कार चऊं था। ऐं जेके बि मुख़्तलिफ़ शहरनि मां असांजे हिन जो कचहरी में पहुता आहिनि, जॉइन कयो अथऊं, उन्हनि जी वॾी महिरबानी। प्रोग्राम जो सिलसिलो अॻिते वधायूं था, वरी हलूं था सुगड़नि ॾे ऐं गुजरात जो सिलसिलो जेकॾहिं कजे नज़ीर साईं त बहितरु आहे। हा, पोइ बिस्मिल्लाह हेॾां साम्हूं वेठो आहे, हिन जो हिसाबु किताबु वठंदो तव्हां खां ज़ाहिर आहे। साईं बिस्मिल्लाह। साईं गुजारत आहे सुरड़ मोहलो। आओ गुजारत हुई त ही जरजू थिए ज़ातनि सां, हाणे आऊं नार नाले छा करियां? नार नाले छा करियां? ही जरजू थिए ज़ातनि सां, हाणे आऊं नार नाले छा करियां? लाला रमज़ान पलांद कर। नार नाले आऊं रही छा कयां? बचे हली छा कयां? बचे इहो नोहूं सहन थियूं घोटनि सां। वरी चा नोहूं हा सहन थियूं घोटनि सां। बहरहाल 40 हिसे में आहे, फुल कोन थी मरे। पतो आहे। आओ हूअं चओ, हुन पासे चओ, हूअं चओ। वेझो थियो आहे। वनियूं जूं ठहनि घोटनि सां। जोयूं सुहाने घोटनि सां मर्दनि सां। नज़ीर बि चओ, खड़ूं हणे चओ। थो पर हाणे। रखी छा कयां? हा रखी वाह, छा वाह। करियां? वाह वाह कर, वाह साईं वाह। वाह। नेठि हिसाबु किताबु पूरो कयईं। हाओ खोले साईं कर। गुजार त चवे थी, ओ भाई जो चवणु आहे ईंदल जेके फातह ते आया उन्हनि खे बि चवे त अदा तव्हांजी त ॻाल्हि सची आहे, पर ही जरजू थिए ज़ातनि सां, हाणे आऊं हिन खे नार नाले छा करियां? जरजू सुयूं ज़ात जा नूंहं पोटा, नार नाले रखी। वाह, जदो ही सुयूं नूंहं थिए पुटनि सां, हाणे उन्हनि खे रखी छा करियां? वाह साईं वाह, वाह वाह। हाणे अॻिते हलिजे कचहरीअ खे वरी सुगड़नि खां असां वटि पंहिंजो गुलूकार बि आहिनि, उनखे बि ॿुधंदासीं, पर अलगोज़े नवाज़ असां सां मौजूदु आहे। ऐं जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त वीओमल झूनो आहे, तमामु पुराणो अलगोज़े नवाज़ आहे। ऐं अलगोज़ो तमामु हाणे घटि थी वियो आहे, उन्हनि जा वॼाईंदड़ या उन्हनि जा जेके ख़बर पए उन्हनि खे उन तमामु घटिजी विया आहिनि। उनजे करे इनखे ॿुधूं था वीओमल खे, जंहिंखां पोइ वरी कचहरी खे अॻिते वधाईंदासीं। वाह साईं वाह, ज़बरदस्त धुन ऐं प्यारी धुन। हीउ जेको अलगोज़ो आहे इहो बि सिंधी जेको कल्चर जो हिकिड़ो हिसो आहे, जेका असांजी म्यूज़िक आहे उन में तमामु घणो हिन जो जेको आहे सो इस्तेमालु कयो वेंदो हो कंहिं दौर में, पर हाणे जेके जदीद अची विया आहिनि म्यूज़िशियन ऐं उन्हनि में कंप्यूटराइज़ नमूने सां सभु धुन फिट लॻी पई आहे, रुगो उहा हलाइणी आहे। पर हीअ वॾी महिनत जो कमु आहे, उनखे हेॾी वॾी उमिरि थी वई आहे चाचे जी, ऐं अञा उहो अलगोज़े नवाज़ आहे, कमु करे थो पियो ज़बरदस्त। ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं थींदियूं रहनि, इहा ई असांजी सकाफ़त आहे, इहो ई असांजो हिकिड़ो जेको सवेर मूं चयो त ओताक
आबाद करण जो हिकिड़ो सिलसिलो आहे असांजो सिंध टीवी जे तरफ़ां, उहो सिलसिलो अञा अॻिते वधाईंदा था हलूं, कोशिशि कंदा आहियूं त हिन उताक जे कचहरियुनि में जेके नौजवान आहिनि, ईंदड़ नस्ल आहे असां वटि, जेके हिते ॿार वेठा आहिनि या नौजवान वेठा आहिनि, जिन खे इहा ख़बर नाहे त उताक कीअं हूंदी हुई, कचहरियूं कीअं थींदियूं, उहे ॾिसनि था, ॿुधनि था, सुघड़ाइप छा आहे उहो सुघड़ाइप जो फ़न ॿुधनि था, ऐं हीअ असांजा लोक अदब जा जेके साज़ आहिनि इहे सभु शयूं ॿुधनि था। इन जे ई करे सिंध टीवी अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कंदी आहे। साईं नसीर मेमण साहिबु तमामु हितां जो एक्टिविस्ट आहे, सियासी कारकुन आहे, उहो बि पहुतो आहे, उनखे भलीकार चऊं था। ऐं मुअज़्ज़िज़ीन ॿिया काफ़ी ख़लीफ़ा साहिबान बि असां वटि मौजूदु आहिनि, पीर साईं पघारी साहिब जा, ऐं उनखां अलावा साफ़ी अदीब शाइर दानिश्वर असां सां मौजूदु आहिनि। सभिनी खे भलीकार चऊं था। शाइर असां सां गॾु आहे एहसास मीरल सहतो, सिंधी अदबी संगत सां तालुक़ु अथसि ऐं तमामु वॾो शाइर आहे। सिंधी अदबी संगत जो जॉइंट सेक्रेटरी बि आहे, खेसि भलीकार बि चऊं था। ऐं खेसि गुज़ारिश आहे त असांखे शाइरी ॿुधाइनि अॼोके हिन महफ़िल में, जेके दोस्त परे परे खां आया आहिनि, त एहसास साईं जी शाइरी ॿुधनि। महिरबानी साईं। मीरल साईं छा था ॿुधायो? साईं पंहिंजी शाइरी या कुझु इस्म तव्हांखे ॿुधाईंदासीं। बिस्मिल्लाह। ही बि तारीख़ी सोचुनि जो आहे चिलो, पंहिंजो सोचण बि ॿोलीअ में आहे पिरी। ही बि तारीख़ी सोचुनि जो आहे चिलो, पंहिंजो सोचण बि ॿोलीअ में आहे पिरी। पाण मीरल था धरतीअ जो नक्शो लॻूं, पंहिंजो मुरकण बि ॿोलीअ में आहे पिरी। वाह वाह। ऐं मूं सिंधू जल जी सुर्क भरी, मन सोच अखियूं थियूं अलमासी। ॿियो मीरल छा एज़ाज़ मिले, मां सिंध अमड़ जो रहवासी। वाह साईं वाह। गज़ल जा कुझु शेर आहिनि त पेरनि में धूड़ सिर ते भला आसमान रखजां, मिटीअ जो मान रखजां। पेरनि में धूड़ सिर ते भला आसमान रखजां, मिटीअ जो मान रखजां। दुश्मन सां जंग जोटे मुंहं में ज़ुबान रखजां, मिटीअ जो मान रखजां। वाह वाह। दुश्मन सां जंग जोटे मुंहं में ज़ुबान रखजां, मिटीअ जो मान रखजां। चौरनि ऐं चंग ख़ातिर, हर अंग नंग ख़ातिर, धरतीअ जे दंग ख़ातिर, तरकश संभाले मीरल, तीरो कमान रखजां, मिटीअ जो मान रखजां। वाह साईं वाह। लाला रमज़ान आराई बि असां सां वेठो आहे ऐं तमामु वॾो सुघड़ आहे। सुघड़ाइप जो को फ़न ॿुधायो भला। ॾोर ॿुधा। ॾोर आहे पंजतनी त मारू पंहिंजे माग ते झंग गुज़ारण पिया झांगी। वाह वाह। मारू पंहिंजे माग ते झंग गुज़ारण पिया झांगी, खिवण ॾिसी ख़ुशि थिया सरा थिया सांगी। उते ॻाल्हि बरोच चए ॿुधी अड़ांगी, पोइ वेठा कीन वांगी हलिया विया हाजी चए। वाह साईं वाह। पैगंबर अलैहिस्सलाम जिन हरणी फाई में फातल हुई, उनखे छॾाए उन बचन सां मिली। वाह वाह करे। वाह वाह। वाह साईं वाह। ॾोर आहे त मारू पंहिंजे माग ते झंग गुज़ारण पिया झांगी, बचड़ा हरणी जा हुते वेठा आहिनि, इंतज़ार कनि पिया त हाणे अम्मा जॾहिं अचे। चई खिवण ॾिसी ख़ुशि थिया सरा थिया सांगी। खिवण न, हरणी खे ॾिठूं त आई त आहे पर देरि करे आई अम्मा। खिवण ॾिसी ख़ुशि थिया सरा थिया सांगी, उते ॻाल्हि बरोच चए ॿुधी अड़ांगी। मां हुनखे चयो त आउं नबी साईं खे ज़ामन ॾेई आहियां, बचन चयो त हाणे इहा ॻाल्हि अड़ांगी आहे, हाणे खीर कोन पीअंदासीं, हल त हलूं। जी उते ॻाल्हि बरोच चए ॿुधी अड़ांगी, पोइ वेठा कीन वांगी हलिया विया हाजी चए। वाह साईं वाह। वाह वाह। मुराद साईं छा था ॿुधायो? साईं हुनर आहे। हुनर आहे जी। बिस्मिल्लाह। हुनर आहे मारवी जो। जी। हिकु अखर आहे हिन में मतिलब अलॻि आहे। हा। अखर हिकिड़ो ई आहे। हुनर ॿिनि क़िस्म जा आहिनि, हिकिड़ो निसर में हूंदो आहे, ॿियो अखर हिकिड़ो ऐं मतिलब अलॻि। मतिलब ॿियो हूंदो आहे। मारवी उमर बादशाह खे चवे थी, उमर बादशाह अदा उमर जितां मूंखे खयो हुई त उमर का वाही। उमर का वाही। नथा वणनि दिलि खे उमर का वाही। उमर का वाही कॾहिं न करंदी कोट ते। का वाही अखर हिकिड़ो आहे, मतिलब अलॻि आहे। चई जॾहिं न मूंखे खयो खूह तां, इन खोल आहे। जॾहिं मूंखे खई अदा उमर खूह तां, त उमर का वाही, उमर का वाही नथी चए। चओ त मूंखे का वाह हुई, का वाह कोन हुई। वाह हुजे त निकिरी वञे। नथा वणनि दिलि खे उमर का वाही। का वाही न चओ, का वाही तुंहिंजे बाग बगुले जा जेके का वाही आहिनि,
इहे मूंखे नथा वणनि असां झूपड़नि में राख वयूं वाह वाह हा उमर कावाही कॾहिं न करे कोट ते कावाही कोन पई चवे चतो छल उमर का वाही कोन करे कोट ते पारा तो नहीं इन ताईं सुञो पियो आहे वाह मां उमर ई वाह वाह ज़ातनि ते हुनर आहे मारी जो वरी बि उमर बादशाह खे चवण आहे जी मारवी चए थी उमर बा जी इंसानी ज़ातनि ते हुनर आहे मतिलबु अलॻि आहिनि चई आहे त अमर जलपाणी करे खोसा न करी आहे त ख़बर पई जलबानी करे खोसा न करे खोसा न करी आहे त ख़बर पई वाह वाह उन जा हाजाना करे वरी पवर न करी आहे त ख़बर पई आओ पर जैसी ही ब्राह्मणी न वींदा तेसी कंदसि पे कीअं कोटनि में वाह सही वाह साईं वाह साईं हाणे इन जी खोल आहे हा त जलपाणी करे खोसा न करी आहे त ख़बर पई जलपाणी खोसा कोन थी चवे चवे थी त झले अबाणी वरी उनजो को साह न करी आहे त ख़बर पई वाह सही वाह वाह साईं वाह वरी उनजा हाजाना करे वरी पवर न करी आहे त ख़बर पई हाजाना पवर चवे ई कोन थी चए उनजा आजाना करे पोइ वर न करी आहे त ख़बर पई वाह वाह पर जैसी ब्राह्मणी न वींदे तेसी कंदसि पे कीअं कोटनि में ब्राह्मणी ही चवे ई कोन थो चए थो भेरा जैसी उमाड़े न ईंदे तेसी कंदसि पे कीअं कोटनि में वाह सही वाह 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 ज़बरदस्त हाणे अॻिते हलूं था कचहरी खे वधायूं था असां सां जेको आहे सो लोक फनकार मौजूदु आहे उनखे बि ॿुधूं ऐं जेको आहे सो फ़क़ीर दीदार भाणो जो फ़क़ीर साईं बिस्मिल्लाह तव्हां बि ॿुधायो बिस्मिल्लाह असां जो जुड़ो हाल आहे फ़क़ीराणो ऐं सिंध जी ॻाल्हि आहे त सिंध जो ई गीत पेश थो कयां सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू टोपी पट को अज कुहाड़े टोपी अजरक पट को कुहाड़े हो अल्लाह टोपी अजरक पट को कुहाड़े टोपी अजरक पट को कुहाड़े टोपी अजरक पट को कुहाड़े आहे सिंधनि जी सुञाणप यार सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू अदब हया जा आहिन खजाना हो अल्लाह अदब हया जा आहिन खजाना अदब हया जा आहिन खजाना अदब हया जा आहिन खजाना पूरी करे ॾिस पक वो यार सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू
अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां हो अल्लाह। अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां, अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां, अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधियुनि सां, शाहिद आहे सारो संसार। सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बेहज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बेहज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू सुहिणा माण्हू प्यारा सिंधी माण्हू प्यारा माण्हू सुहिणा माण्हू सिंधी माण्हू ॿिया बेहज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू सुहिणा माण्हू प्यारा माण्हू।